अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद है अवां सब ठीक हूंदा। अॼु जी इन वीडियो में असां उन्हनि दोस्तनि खे जवाब ॾींदासीं जेके दोस्त असां खां इहो ई सवाल कंदा रहंदा आहिनि त आख़िर इन ड्रामे खे कॾहिं रिलीज़ कयो वेंदो। सो दोस्तों, तव्हां हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा ऐं असांजी हीअ वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट के सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा रहनि। दोस्तों, जीअं त आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी जे डायरेक्टर फरज़ंद मलिक पंहिंजे फेसबुक अकाउंट ते इहा पोस्ट रखी हुई त हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी खे 16 मई ते रिलीज़ कयो वेंदो, पर हिन वक़्त ताईं हिन ड्रामे खे छो न रिलीज़ कयो वियो आहे? इन जी वजह आहे त हिन ड्रामे जी अञा मुकमल तौर ते रिकॉर्डिंग नाहे कई वई। दोस्तों, ही हुई अॼोकी वीडियो जेकॾहिं तव्हांखे असांजी पसंदि आई हुजे त असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं वधीक अपडेट्स जे लाइ असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियोज़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा रहनि। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।